खबर भी आए त भाव जो हक खाइण भी मुसलमान जो कम न आहे, भेण जो हक खाइण भी मुसलमान जो कम न आहे, यतीम जो माल खाइण भी मुसलमान जो कम न आहे, अबे अम्मा जी नाफरमानी करण भी मुसलमान जो कम न आहे, न्याणी जा अच्छा मता करण भी मुसलमान जो कम न आहे, शराब पीअण जिना करण ब्याज खाइण मुसलमान जो कम न आहे। खबर भी आहे को भी कयूं पिया को भी कयूं पिया अल्लाह तो चवे ब्याज सां मुंहिंजो भी जहिड़ो मुंहिंजे रसूल जो भी जहिड़ो को भी कयूं पिया क्या मसलो और मुझा सोना कलमे पढ़दड़ मुसलमान यार आका जे जिंदगी में ये दर्ज कोन मिला ते असहाबा जे जिंदगी में ये दर्ज कोन मिला ते अहल बैत जे जिंदगी में ये दर्ज कोन मिला ते बिजले हुसैन जे जिंदगी में ये दर्ज कोन मिला ते उन जे जिंदगी में यार सा के कलाम ला मिलो खुदायो कुरान पढ़ण जे लाइ असां टेम आहे असां कुरान पढ़ण जे लाइ टेम आहे होटल वट भी टेम आहे तास खेडण जे लाइ भी टेम आहे ओ वेही करे गिला करण जे लाइ भी टेम आहे बे जा एप कढण भी टेम आहे पर कुरान पढ़ण जे लाइ टेम न आहे आयो हुसैन हुन तो करबला में जिते माण्हुनि खे कोन छॾियो असल शे जेकी आहे उहा छॾे वेठा आहिनि हा बाप असल जेकी शे आहे उहा छॾे वेठा आहिनि उन मखण खे छॾे वेठा आहियूं बाक़ी लस्सीअ खे दॿे वेठा आहियूं ईअं न ओ मुंहिंजा सोना कलमे पढ़ंदड़ मुसलमान यार असांखे इहे सबक़ उन्हनि जे ज़िंदगीअ मां कोन मिलिया अथई उन्हनि जे ज़िंदगीअ मां असांखे प्यार जा सबक़ मिलिया मोहबत जा सबक़ मिलिया उन्हनि जे ज़िंदगीअ मां नमाज़ जो सबक़ मिलियो उन्हनि जे ज़िंदगीअ मां कलामुल्लाह जी तिलावत करण जो सबक़ मिलियो आहे जेके उन्हनि जे ज़िंदगीअ मां सबक़ मिलिया उहो असां करण जे लाइ बि तयारु कोन्हे उहे करण जे लाइ तयारु इमाम ने न्याणियूं पढ़ण आहियूं असां पढ़ण जे लाइ तयारु कोन आहियूं इमाम ने न्याणियुनि जा ॿार लाथा आदम महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही पंहिंजे सोट शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु संगे छा फरमायो फरमायो ओ मुंहिंजा सोना इन कमनि में देर न कजा आका कहिड़ा टे कम आहिनि जिन में मां देर न कया फरमायो अली आज़ान जे नमाज़ पढ़ण में देर न कजा अली घर में जनाज़ो पहलो जे उन में खणण में देर न कजा अली घर में बालग न्याणी वेठल हुजे उन में उथारण में देर न कजा अदड़ी तदड़ी दिल सां सोचे ॿुधायो टिनि शयुनि में असां पोइ ते आहियूं या न हा अदड़ी दिल सां सोचूं त इन्हनि टिनि शयुनि में पोइ ते आहियूं या न आज़ान अचे पई यार मस्जिद जे दरवाज़े ते वेठो आहे कब मस्जिद में अचण जे लाइ तयारु कोन्हे वेठो आहे औताक में यार आज़ान बि ॿुधी अथई को बि यार मस्जिद में अचण जे लाइ तयारु कान्हे का वेठो आहे दोस्तनि सां कचारे आज़ान ॿुधी अथई को बि यार मस्जिद में अचण जे लाइ तयारु कोन्हे को आहियूं त महबूब जा ग़ुलाम अल्लाह जे नाले जो सदक़ो ते को बि सदक़े जी करण जे लाइ तयारु कान कयो ओ मुसलमानो घर में जनाज़ो पियो आहे ॿ ॾींहं बि गुज़री था वञनि टे ॾींहं बि गुज़री था वञनि पर जॾहिं दफ़नाइण करण जी तयारी खे जल्दी तक जी बि का बि गणती कान्हे का घर में न्याणी वेठी आहे उन्हनि खे उथारण जी बि का गणती कान्हे का आहे का गणती त न्याणी जो बि ॿार आहे आहे का गणती बाक़ी पुछा करे को वठंदा फतवायूं वठंदा असां वटि मुआशिरे में अॼु असांजो जेको मुआशिरो आहे उन में अजीब माण्हू अथव ॾिसंदा को मौलवी मुंहिंजो फेवरेट मौलवी आहे न जेको मुंहिंजी यारी आहे बसि ॿिए मौलवी सां लॻंदी कोन्हे हिन सां मुंहिंजी यारी आहे साईं मुंहिंजो फेवरेट आहे छो हर शइ ते जी जी त तो पुछा कोन साईं ॾे हाल आहे
कल फलानी जगह ते गयो मैं उते जो मौलवी तास वारन सा गद वेठो दे हाल वार हानी ने जी पोया नमाज दीदी आपन एकलो किनो था नमाज दीदी आपन अच्छा हो तास वारन सा गद वेठो तो के फतवा याद थी वई नमाज दीदी आपन दीदी छोर तो चवी भाव जो हाथ खाए वेठो नमाज दीदी आपन छोन तो चई भेंगरी जो हक खाए वेठो नमाज दीदी आपन दीदी छोन तो चई यतीमन जो माल खाए वेठो नमाज दीदी आपन दीदी छोन तो चई घर में अच्छे मते सा न्याणी वेठिया 40-50 साल उम्र थी वया नमाज कबूल दीदी आपन दीदी मुसलमान पोता किते वसा केड़े हद ते सा मुसलमान पोता आयो केड़ी जगह ते अचे सा पाण के बिहारियो आ हुजूर चवे एक लुक में खाने जे करे 40 ॾींहं जी इबादत जी जगह सा जो पेट ही आराम सा भरियो पियो तो कादा ई दुआ कबूल थे तो कादा ई दुआ कबूल थे ना किते सा बिचाई केड़ी जगह ते सा मुसलमान अची बिचाई माता के जेको कम न करण घुर्जे उन कम ते सा जोर दे बिचाई जो हक भाव जो हक मिठड़े उमर संजी रवायत आका के बुदी रावी हजरत उमर बुखारी जे मुंड में हदीसा फरमाए अमलन जो दारो मदार नियत दे दो मिसाल सब जुमू पढ़ण आया हो जारी अब फलाणो भी आयो फलाणो भी आयो फलाणो भी आयो फलाणो भी जगह में होयो दिल में इयो नमाज का कोई रात पढ़ाई में कढाणिया बुधायो जुमू कबूल थियो जारी नमाज पढ़ण आयो नियत में इयो पढ़ाई पोजी भरी चोरी करणिया बुधायो नमाज कबूल थी नियत असांजी इहा जी कम करे तो भाव जो खातो मटाए अचणो आ हिते सटको आ नमाज सजदन जो बुधायो कबूल थी जने चवंदा दारो मदार नियत दिया माना नियत सुठिया करे सब अमल कबूल थी ना जने नियत में असांजे में वडा वडा गिदड़ वेठा आहिनि तो कादा नमाज कबूल थी तो कादा असांजी खैर खैरात कबूल थी न मुझा सोना जे चाही तो मां भलो वक्त गुजारा जे चाही तो मुझो रब मुखा राजी थे तो पराए मानव का भी पाण के बचा हसद साड़ का भी पाण के बचा गिला का भी पाण के बचा और इस दुनिया में कितनी भली गई आखिरत में कितनी भली सुभान अल्लाह जो सबको इन शहीद दिया भूल न के जेड़ो कराण उन जो वेड़ कराण उन सा वेड़ उन जी मुनाफिकत कराण उन के उन सा वेड़ा उन का उन के वेड़ा नी मुसलमानों का कोई नहीं कितने ऐसा होता है भूल तो फरमाए गिला और गुनाह जिना का भी वजीब तो और जैसा जी गिला कई दौर का माफी न का बेटो रब भी माफ न तो करे शहीद जो केड़ो वडो रुतबो आ खून जो कतरो जमीन ते न तो करे रब सब गुनाह माफ तो करे पर इनके भी परावा हक माफ कोन न परावा हक माफ कोन न असा अल्लाह जा हक अदा अधूरा कंदा पर पान जा भी हक खाए वेठा आहियूं अल्लाह जा हक अधूरा पे कयूं जेको अल्लाह जो असांजी मता हक आ वो पूरो अदा कोन करे सघिया पर कामन जा भी हक असां कोन पिया अदा कयूं अॼु असांजे मुसलमान पहुतो काथे आ कहिड़ी जॻह ते असां मुसलमान पहुता आहियूं इहे सभु सबक न अहल बैत ॾिना न असहाबन ॾिना जेके असां कयूं पिया जेको असां किरदार अपनायूं पिया जेको असांजो पाड़े सां छा रवैयो आहे ओ ग़रीबन सां छा रवैयो आहे पंहिंजनि सां छा रवैयो आहे हुजूर साईं असांखे सबक पियो ॾिए साईं जो चाचो आहे मिठड़े अली साईं जो अबो आहे जनाब अबू तालिब साईं
पांजे चाचे अब्बास जे आयो कि चाचा चाचो अबू तालिब कोड़ो थी वियो कमजोर थी वियो जिस्म में उहा ताकत कोन रही तस जो बच्चन के कमाए करे खाए अब्बे का वांगर बच्चन का वधीक मां मोहम्मद जो पाल मानू के बच्चन का वधीक मुजी खिदमत कई गई चाचा तो जो चाचो अबू तालिब भावा मुजो चाचवा मशवरो करी आओ हली करे पार तई चाचे अबू तालिब जा बाण मेरी बन जो साईं जन पांजे चाचे अब्बास के वची करे चाचे अबू तालिब वटायो ची चाचा तू कोड़ो थी वा कमजोर थी वा तुझे जिस्म में ये हुआ ताकत न रही जो कमाए बच्चन जो पेट पाली चाचा सा तुझी बाण मेरी आयो तुझी मदद करायो आका चाचे जी मदद करे चाचे चाचे सा बाण मेरी थी करे इन उम्मत के तो पैगाम दे ओ मां मोहम्मद रुके वक्त में पाजन के ने विचारो तमा की विचारो आयो रुके वक्त में भाव जो साथ दिनो भाव है मरी विधवा तो नवाब शाह में वनी कर चमयो अदारी भाव जो वेलो करवा 30,000 रुपया वेले ते खर्च ना कयो और जिंदगी में बच्चा भूखा पे मरन करे अक बंद छोड़े इन वडो अजरक पे खरीद करे छी भाजे जनाजे जे मता विजणो दुनिया चवे बाबा बदे भाव नंदे भाजे मता अजरक विदा ओ केड़ा तुझा अजरक जे कम जा जिंदगी में चारे जे मौसम ने बच्चन जा पुठा उगाड़ा तड़पन पया तरी तुझे अख बंद छो हुई असा पोता काते असा के जे को कम करन गुरजे वो असा कम कई तेरी अल्लाह जो वास्तो अल्लाह जो वास्तो तो यार पाले प्राण के इन बीमारी खम जा